बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम व्यूज़ टाइम में अव्हांखे भली कार चऊं था। नाज़रीन, गुज़िरियल ॾींहुं अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई वफ़ाक़ी वज़ीरनि, अॻूणे स्पीकर ऐं वफ़ाक़ी वज़ीर अयाज़ सादिक़, दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ ऐं ख़्वाजा सअद रफ़ीक़। उन प्रेस कॉन्फ्रेंस दौरान उन्हनि हिकु त इमरान ख़ान खे तनक़ीद जो निशानो बि बणायो। उन खां पोइ जेके ॻाल्हियूं कयूं वियूं उहे ॻाल्हियूं अव्हां सां शेयर कंदुसि। वफ़ाक़ी वज़ीरनि जो इहो चवणो त ख़ासि तौर ते स्पीकर क़ौमी असैम्बली खे नोटिस वठणु घुरिजे हाणे, ऐं उनखे इहा दरख़्वास्त आहे त इमरान ख़ान ख़िलाफ़ रेफरेंस जेको आहे उहो सुप्रीम कोर्ट में मोकिले, छाकाणि त इमरान ख़ान कुझु ॾींहं पहिरियां मुल्क टुटण जी जेका ॻाल्हि कई हुई उन ॻाल्हि ते इमरान ख़ान ख़िलाफ़ आर्टिकल 6 जेको आहे लॻाइण जो ही बहितरीनु ऐं अहिड़ो मौक़ो आहे जेको ॿीहर नथो मिली सघे। वफ़ाक़ी वज़ीरनि पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान इहो चयो त इमरान ख़ान जी नाअहली जी सज़ा हर पाकिस्तानी भोॻे रहियो आहे। असांजा दोस्त मुल्क इमरान ख़ान जे रवैयनि जे करे ई असां खां नाराज़ थी विया आहिनि, जिन खे असां परचाइण जी कोशिशि कयूं पिया। वफ़ाक़ी वज़ीरनि इहो बि मुतालबो कयो त असांखे ॿुधायो वञे त तोशाखाना जो केतिरो माल इमरान ख़ान विकिरो कयो, उन जूं रसीदूं किथे आहिनि उहे बि ॾिए, ऐं उन माल ते केतिरो टैक्स जेको आहे उहो ॾिनो आहे ऐं जमा करायो क़ौमी ख़ज़ाने में, उन जी रसीदूं बि असांखे मिलणु खपनि। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, कोशिशि कयूं पिया त कोई आइनी माहिर, ख़ासि तौर ते ज़मीर घुमरो साहिब सां बि राब्तो कयूं पिया, उहे जॉइन कनि, उनखां आइनी मामला सम्झूं त वाक़ई ई बहितरीनु मौक़ो आहे इमरान ख़ान ख़िलाफ़ु आर्टिकल 6 जेको आहे उहो लागू करण जो, या अहिड़नि मामलनि ते अहिड़े क़िस्म जी बयानबाज़ी ते आर्टिकल 6 लागू थिए बि थो या न। इन मामले खे सम्झंदासीं। उन सां गॾोगॾु अव्हांखे ॿुधायां त मुल्क में कोरोना जी जेका सूरत हाल आहे उहा हिकु भेरो ॿीहर आउट ऑफ कंट्रोल थींदी नज़र अचे पई। सभ खां वधीक जेके केसिस आहिनि कोरोना जा उहे सिंध में ज़ाहिर थिया आहिनि, ऐं वरी सिंध में सभ खां वधीक 456 जे लॻभॻि केसिस जेके आहिनि उहे रुॻो गुज़िरियल ॾींहुं कराचीअ में साम्हूं आया आहिनि, जिन जी तस्दीक थी आहे। NCOC पारां अॼु इहा रिपोर्ट जेका आहे उहे तफ़सील जारी कया विया आहिनि। उनखां अलावा ज़िक्र कयां त सूबाई सलाहकार आहे मंज़ूर वसान, पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान आहे, जेको पहिरियां ख़्वाब ॾिसंदो हुयो ऐं अॼुकल्ह ख़्वाब त न पियो ॾिसे पर अॻकथियूं ज़रूरु कंदो आहे जेका बि सूरत हाल बीहे थी। मंज़ूर वसान अॼु सिंध हाई कोर्ट में हिकु केस जी पेशी खां पोइ मीडिया सां जेका ॻाल्हि ॿोल कई, उन दौरान मंज़ूर वसान जो चवणो त इमरान ख़ान जेको आहे आम चूंडुनि खां पोइ लॻे ईअं थो त घरवारी सां गॾु परॾेह मुंतक़िल थी वेंदो ऐं इमरान ख़ान खे ज़मीनी चूंडुनि में बदतरीन शिकस्त मिलंदी। नवाज़ लीग जा उम्मीदवार वॾी अक्सरियत सां कामयाबु थींदा। मंज़ूर वसान जो इहो बि चवणो त आम चूंडुनि में अहम जेके शख़्सियतूं आहिनि उहे इमरान ख़ान खे छॾे मुख़्तलिफ़ पार्टीज़ जॉइन कंदियूं ऐं कुझु अहम शख़्सियतूं वरी गिरफ़्तार बि थी वेंदियूं। इन्हनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनलिस्ट जो तारुफ़ अव्हां सां कराईंदो हलां। ज़मीर घुमरो साहिबु असांखे जॉइन कंदा, सीनियर तजिया निगार नसीर मेमूर साहिबु असां सां गॾु आहिनि अॼोके प्रोग्राम में, डॉक्टर अयूब शेख साहिबु आहिनि, ऐं डॉक्टर रफ़ीक चांडियो साहिबु असां सां प्रोग्राम में गॾु आहिनि। नसीर साहिबु, अव्हां खां शुरूआति कयूं पिया। इंट्रो मां ॿुधो हूंदो जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उन्हनि गुज़िरियल ॾींहुं प्रेस कॉन्फ्रेंस कई। अॼु पंहिंजी अख़बार में इहा लीड ख़बर जेका आहे उहा बि लॻल आहे। इमरान ख़ान इदारनि ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदे हाणे जहिड़े क़िस्म जा बयान ॾिए पियो, इन ते वफ़ाक़ी वज़ीर मुतालबो कंदा त इमरान ख़ान ख़िलाफ़ु आर्टिकल 6 जेको आहे उहो लागू कयो वञे। सम्झो पिया इमरान ख़ान जो घेरो तंग थिए पियो ऐं ख़ासि तौर ते तोशाखाना जेके मामला साम्हूं आया आहिनि, रसीदूं घुरियूं पियूं वञनि। महताब ही हिकिड़ी नर्व्स जी वार आहे जी, ऐं इमरान ख़ान साहब जेतिरी एग्रेशन वारो रवैयो इख़्तियार कयो, ऐं पोइ रुॻो एग्रेशन पॉलिटिकल त न हुई न, जी, उन में सिधो सौं जंहिं क़िस्म जा जुमिला ऐं जंहिं क़िस्म जी ॿोली हुन अस्करी क़यादत लाइ इस्तेमालु पे कई, ऐं न रुॻो पाण पे कई पर संदसि जेके वेझा हुनजा साथी आहिनि सियासी, ऐं पोइ जेके संदनि वर्कर आहिनि से त सोशल मीडिया ते त छा पियो लिखिजे जो अक़ल हैरान आहे त हिन मुल्क में जेकर को ॿियो एतिरी हिमत करे हुनजी ॾहीं पतीअ जेतिरी त हुन सां अलाए छा थी वञे। सो जेका ॿोली, जेको जंहिं क़िस्म जा पोस्टर्स ऐं छा न पियो सोशल मीडिया ते हले, उहे सभु ॾिसनि पिया, ॿुधनि पिया। जी, त ज़ाहिर आहे जेके पावरफुल इदारा आहिनि उहे त पंहिंजे मथां कख बि न संदा आहिनि, ऐं का मजबूरी हूंदी जो एतिरो घणो कुझु हुनजो सठो अथनि, but there is a limit। ऐं मूंखे इहो थो लॻे त हाणे उहे इदारा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां रिटेलिएशन जे मोड में वञनि पिया। जी, ऐं हीअ जेका तव्हां इन क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधो पिया, आर्टिकल 6 वग़ैरह, मां त ज़ाती तौरु ॾिसो गदारी वफ़ादारी वारनि सर्टिफिकेटनि में बिलीव न कंदो आहियां। उहे हाणे हिकिड़ा असां वटि रिवायत रही आहे, जेको माण्हू न वणे, जेको पसंदि कोन्हे, जंहिंजो पॉलिटिकल नैरेटिव पसंदि कोन्हे, हुनखे तव्हां अल्टीमेटली इहा सज़ा हणी छॾींदा हो या हुनखे चवंदा हुयो तूं गदार आहे। ऐं इहे ख़ान साहब पाण बि इहे तरीक़ा ईजाद कया। ख़ान साहब पाण गदारीअ जो, मुल्क सां गदारी वारी सॼी स्टोरी क्रिएट कई।
ऐं जहिड़ो कर हुकूमत खां ॿाहिरि वेही हिकिड़ो अनफेयर ट्रायल शुरू करे छॾियो मीडिया ते सभु गदार आहिनि जी विकामजी विया आहिनि जी मथां खां हेठि सभिनि लाइ इहो ई तंबो इस्तेमालु पियो करे हाणे जवाब में केतिरियूं इहो ई तंबो इस्तेमालु कंदियूं ॿियो तव्हां वेझड़ में ॾिठो त हाणे स्टोर रूम मां शयूं ॿाहिरि निकिरणु शुरू थियूं मूंखे लॻे थो किथे को डायलॉग पुठियां दायरा हली रहियो हूंदो आहे ऐं कंहिं अहिड़ी स्टेज ते डायलॉग ईंदो आहे जॾहिं दुरियूं प्रेशर टैक्टिक्स लाइ पब्लिक ऑप्टिक्स में के शयूं ॿियूं लाहींदियूं आहिनि जी त जीअं उन जे बेसिस ते जॾहिं बार्गेनिंग या डायलॉग थी रहियो हुजे त पोइ उते उहो तव्हांखे टेबल ते कहिड़ी पोज़ीशन में वञो था इहो मैटर कंदो आहे इहे पुराणियूं टेक्निक्स आहिनि नयूं कोन आहिनि त जेका तव्हां ही रिसेंटली बुशरा बीबी जी हिकिड़ी टेप ॿुधी आहे उनजी वज़ाहत का मुतमैन कंदड़ कान आई आहे अञा ताईं पीटीआई तरफ़ां उहे इहो पिया चवनि त ही परायूं टेपूं छो था रिकॉर्ड कनि ॾाढो ग़लति कमु आहे जी परायूं टेपूं हर दौर में रिकॉर्ड थींदियूं हुन मुल्क में सभु कंदा ख़ान साहिबु पाण बि हिननि कमनि जो बेनिफिशियरी रहियो आहे हिकिड़े भेरे चई त मुंहिंजूं टेपूं सभु मुंहिंजूं ॻाल्हियूं सभु टेप कंदा आहिनि छो त मां ॾाढो साफ़ शफ़ाफ़ माण्हू आहे तंहिं करे मूंखे हुनजी परवाह न हूंदी आहे जी इहो बि हिकिड़े इंटरव्यू में चई बिल्कुलु त ख़बर न आहे स्टोर रूम में अॼु हिकिड़ी चवनि था द न्यूज़ जी स्टोरी आहे जंहिंमें अंसार अब्बासी चए थो त अञा काई ॿियूं टेप अचण वारियूं जंहिंमें ख़ुदि इमरान साहिबु पाण ॻाल्हाए रहियो आहे उहे बि ॿाहिरि ईंदियूं सो इहे फ़ोनूं ऐं टेपूं ऐं वीडियो त इहो त हिकिड़ो हाणे हिकिड़ो टूल बणिजी चुको आहे हिन मुल्क में अनफॉर्चुनेटली ऐं उहे मुख़्तलिफ़ पार्टियूं बि इस्तेमालु कंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ इदारा बि इस्तेमालु कनि था त मूंखे लॻे थो त जेको ख़ान साहिब जी एग्रेशन आहे उहा जीअं त इन सीज़न ते हुई किथे हुन फुल स्टॉप कामा न पई ॾिनी जी त हाणे हुनजी वरंदी अचणु शुरू पई थिए सो ही प्रेशर ॿिनियल आहिनि त ठीकु आहे जेकर तूं सभिनि खे गदार चई थो तर्स पहिरें त तुंहिंजो हिसाब था करियूं न त तूं गदार आहे सो इहो टिट फॉर टेट आहे जी इहा शइ पॉलिटिकली का सुठी शइ कतन कोन्हे इमरान ख़ान सां थिए या नवाज़ शरीफ़ सां थिए या ज़रदारी सां थिए या कंहिं सां बि थिए जेका सॼी अप्रोच आहे पॉलिटिक्स जी उहो सॼो शयूं जेके ट्रेंड्स माज़ीअ में मुतारिफ़ थियल आहे ऐं जेके थोरा घटि थिया ख़ान साहिब जंहिं तरह हुनखे अॻिते खणी वियो या जेका ॿोली इस्तेमालु थिए थी अॼु तव्हां शहबाज़ गिल जी जेकर ॿोली ॿुधंदो त तव्हांजो कंधु शर्म खां झुकी वेंदो त उहा जेका ॿोली इस्तेमालु कई अथई मां त दंग आहियां त को माण्हू PhD सॾाइनि था चीफ ऑफ स्टाफ थो सॾाए ख़ान साहिब जो ख़ान साहिब जो चीफ ऑफ स्टाफ जी हा PTI जो जी ऐं हिकिड़ी अहिड़ी पार्टी जेका मुल्क जंहिंजी हिकिड़ी करोड़नि में फॉलोइंग आहे मूं लाइ इहो हिकिड़ो वॾो कंसर्न आहे जिन खे नौजवान जिन खे औरतूं जिन खे ॿाहिरनि में जिन जी शहरनि में हिकिड़ी वॾी फॉलोइंग आहे मां हुनजे पॉलिटिकल पासनि ते नथो ॻाल्हायां मां हिकिड़ी ॻाल्हि थो करां हुनजी फॉलोइंग आहे ख़बर न आहे केतिरा लख करोड़ नौजवान हुननि में हुनखे आइडियलाइज़ कनि था पंहिंजे सियासी मुस्तक़बिल या मुल्क जे मुस्तक़बिल लाइ त पोइ उहा क़यादत जॾहिं अहिड़े क़िस्म जी ज़बान ॻाल्हाईंदी जेका टीवीअ ते त छा ड्राइंग रूम में बि ॻाल्हाइणु ॾाढी ॾुखी आहे ॿुधणु ॾुखी आहे ऐं उहे एतमाद सां ॻाल्हाए पियो हुनखे हुनजी का परवाह कान्हे न हुनजे कंहिं पार्टीअ जी क़यादत मां औरतुनि या मर्दनि या हुनजे सरबराहनि मां कंहिं हिन शइ खे रिटेलिएट बि न कयो आहे कंहिं कंडेम बि न कयो आहे जी जेकर उहे कंडेम नथा कनि त सम्झणु घुरिजे त उहे सभु इंडोर्स था कनि तॾहिं खां हिकिड़ी दोहरायो तव्हांजो हिकिड़ो साथी हिकिड़ी ॻाल्हि करे थो ऐं ॿिया वेठा हुन ते चुप रहनि त माना उहो इंडोर्समेंट सो इन्हनि सभिनी रवैयनि जो अॻे ई ख़ान साहिब खे नुक़सानु शेख रशीद जी ॿोली ऐं शहबाज़ गिल जी ॿोली इन्हनि पहुचायो ऐं हाणे ही जेको कुझु थिए पियो इमरान ख़ान साहिब खे अलाए छो इहो लहजो घणो वणे थो शायदि हुनजी पुठी ठपी न हूंदो पर मां यकीन सां चवां थो त इहो लहजो ऐं ॿोली पॉलिटिक्स में हिकिड़ो ज़हर आहे जेको सभ खां पहिरें इमरान ख़ान जी निड़ीअ खां हेठि लहंदो पोइ कंहिं ॿिए जी निड़ीअ में वेंदो इहो नथो सम्झे त हीउ जेको कुझु थिए पियो हुनजी सभ खां वॾी क़ीमत हू पाण पॉलिटिकली भरे रहियो सो इंतिहाई शर्मनाक हिकिड़ो अफ़सोसनाक मुज़ाहिरो आहे रवैयनि जो जी ऐं मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त ख़ान साहिब खे हिकिड़ी लॉन्ग टर्म में सेंसिबल पॉलिटिक्स लाइ सोचणु घुरिजे आहे जेतिरी हुन वटि पार्टी ऐं फॉलोइंग आहे त हू लॉन्ग टर्म में हिकिड़ो पॉलिटिकल स्ट्रांग प्लेयर थी पियो सघियो ही पंहिंजी हुन स्ट्रेंथ खे ज़ाया पियो करे जेको पॉलिटिकल लॉस आहे पाकिस्तान ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक चांडियो साहिबु असां सां गॾु आहिनि रफ़ीक साहिबु वेलकम चवां पियो अव्हांखे प्रोग्राम में अव्हांजो छा ख़्यालु आहे जीअं नसीर मेमन साहिबु चयो त इमरान ख़ान खे हिकु सेंसिबल पॉलिटिशियन जे लाइ को किरदारु अदा करणु खपे या एटली सोचणु खपे हाणे जेको कुझु इमरान ख़ान कयो आहे या जेके बयानु ॾींदो रहियो आहे बहैसियत मुल्क जे वज़ीर आज़म जे सम्झो पिया त हाणे अञा इमरान ख़ान जे लाइ सेंसिबल पॉलिटिशियन थियण जो टाइम बचियो आहे या सम्झो पिया त इमरान ख़ान जो घेरो तंग पियो थिए ख़ासि तौर ते तोशा ख़ाननि जूं रसीदूं जेके आहिनि उहे बि घुरनि पिया वफ़ाक़ी वज़ीर ऐं मौजूदा हुकूमत हाणे महताब ॻाल्हि इहा आहे त
जॾहिं 2018 खां पहिरियां ई जेका ॿोली आहे सियासत में पाकिस्तानी सियासत में उहा तब्दील थी चुकी उन तब्दीली मां इहो सम्झो पियो वियो त इमरान ख़ान जी पार्टी छो त अॻु में कॾहिं इक़्तिदार में न आई आहे, इक़्तिदार में अचण लाइ एॾी एग्रेसिव ॿोली ॻाल्हाए ऐं शायदि इक़्तिदार में ईंदो, इक़्तिदार में अचण खां पोइ सभु पोइ रियलिटीज़ खे सम्झंदो आहे। माण्हुनि खे इहा बि ख़बर पवंदी आहे त अपोज़िशन जी केतिरी अहमियत आहे, ॿियनि पार्टियुनि केतिरी अहमियत आहे, उन्हनि सां वरी ॻाल्हि ॿोल कबी आहे ऐं पोइ वरी मामला ठीकु थींदा आहिनि जी। पर हैरतनाक ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान साहब हुकूमत में अचण खां पोइ बि इन साॻी स्पीड सां पंहिंजो कमु जारी रखियो, यानी चोर 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 ऐं लैंग्वेज जेका इस्तेमालु थींदी रही उहा लैंग्वेज कंहिं बि हवाले सां एक्सेप्टेबल न हुई। हिकिड़ो त तव्हां कंहिंखे एसि ताईं बि त तुंहिंजे पीउ जी जागीर आहे, तुंहिंजे हीअं आहे, अहिड़े क़िस्म जी लैंग्वेज बि हलंदी रही ऐं इहा लैंग्वेज हलंदे हलंदे उन खां पोइ ॿी जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेको चोर चोर चयो, हेॾा वॾा इदारा खयां, तव्हां हेॾो वॾो मसइलो खयो, उन में हिकिड़ो बि माण्हू साबित कोन थियो कंहिंजी इनकॉम्पिटेंस हुई ऐं केरु हुयो भला जॾहिं साबित न पियो थिए त पोइ तव्हां पंचरी पंचर चया तव्हां हथु खणी वियो, तव्हां चयो आहे हिन जा एनफील्ड या फ्लेट आहिनि तव्हां हथु खणी वियो, तव्हां चयो बाबा आहे रमज़ान शुगर मिल तव्हां न करे सघियो, केस बि ठाहियो, गिरफ़्तारी बि कयो इवन, पर कुझु बि साबित न थी सघियो। बिल्कुलु डॉक्टर साहब, यानी नेब वटि जेको माण्हू गिरफ़्तार रहिया, हाणे उन खां पोइ बि तव्हां साॻी पंहिंजी रट नथा छॾियो पिया, त इहो माण्हू इनखे कीअं सम्झंदा, कीअं ॾिसंदा। इन करे मां सम्झां थो त इमरान ख़ान हैज़ गॉन टू फार, छो त बुनियादी तौर ते सियासी तरबियत न हुजणु अहिड़े क़िस्म जा मसइला पैदा करे थो। ॿियनि पार्टियुनि जा केतिरा साल ॾिनल, इमरान ख़ान हमीद गुल जी हिकिड़ी मतिलबु आहे त मेंटरशिप में हुयो ऐं उन्हनि जेका तरबियत कई आहे उन हिसाब सां त शायदि ठीकु हुजे, पर सियासी तौर ते इमरान ख़ान जेकॾहिं ईअं ई जारी रखे थो त मां सम्झां थो त इहा सूरत हाल इमरान ख़ान खे का सुठी यील्ड सियासत में नथी ॾेई सघे पई, इन करे हुनजो तमामु घणो नुक़सानु थी चुको आहे। मां नथो सम्झां त अॻियां हली कंहिं फ्री ऐं फेयर इलेक्शन में इमरान ख़ान को वॾो पॉपुलर क़िस्म जो लीडर थी सघे थो पियो। बाक़ी RTS वेही वेंदा उन्हनि सिस्टम्स में इमरान ख़ान जी जाइ बाक़ी हूंदी। जी जी ठीक है रफ़ीक चावला साहब। डॉक्टर अयूब शेख साहब असांखे जॉइन करे चुका आहिनि। डॉक्टर साहब वेलकम चवां पियो तव्हांखे प्रोग्राम में, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। गुज़िरली जेका वफ़ाक़ी वज़ीर आहिनि प्रेस कॉन्फ्रेंस कई, अहम वफ़ाक़ी वज़ीर आहिनि दिफ़ा वारो वज़ीर ख्वाजा आसिफ़, रेलवेज़ जो उस्ताद रफ़ीक ऐं सरदार अयाज़ सादिक जेको अॻूणो स्पीकर बि रही चुको आहे क़ौमी असेंबली जो। इन प्रेस कॉन्फ्रेंस जे हवाले सां पंहिंजी अख़बार जी लीड ख़बर बि लॻल आहे, यकीनन मां ॾिठी हूंदी। वफ़ाक़ी वज़ीरनि जो इहो चवणु त इमरान ख़ान कॾहिं अदलिया खे मुदाख़लत जे लाइ सॾींदो आहे, कॾहिं इदारनि खे, फ़ौज समेत जॾहिं इदारा हाणे न्यूट्रल रही करे कमु पिया कनि, आइनी हदुनि में रही कमु था कनि, त हाणे इमरान ख़ान उन्हनि खे गारियूं पियो ॾिए। वफ़ाक़ी वज़ीरनि इमरान ख़ान ख़िलाफ़ु कार्रवाई जो मुतालबो कयो ऐं चवनि पिया त हीउ बहितरीनु मौक़ो आहे इमरान ख़ान ख़िलाफ़ु गद्दारी जो केस ठाहिण जे लाइ। महताब वॾी महिरबानी। ॻाल्हि हीअ आहे त मूंखे ॿ ॻाल्हियूं सुझनि थियूं इन सॼी ॻाल्हि मां। हिकिड़ो त जीअं नसीर साहब चयो आहे त गद्दारी असां खां वधीक ॿियो कंहिं ॾिठी हूंदी, गद्दारी जो लफ़्ज़ ऐं तानो असां खां वधीक ॿियो कंहिं सठो हूंदो ऐं गद्दारीअ खां वधीक ही सॼा मामला ऐं हेसि ताईं ऐं नसीर मेमण साहब जी इन ॻाल्हि ते गौर करणु खपे त कंहिं सिंधी बलोच खे बि एतिरी इजाज़त ॾियो भला, उन सां जेको कुझु थिए थो, उन जो जेको मामिलो थियो आहे, उन जी तारीख़ तहज़ीब क़ौम जे हवाले सां जेको नुक़सानु थियो आहे, पोइ उहो कंहिं फ़ौज खे, कंहिं अदलिया खे, कंहिं पार्लियामेंट खे, कंहिं वज़ीर आज़म खे, कंहिं मुख़ालिफ़ धुर जी पार्टी खे कुझु बि न ॻाल्हाए, रुगो उन जी जेका फुरलुट थी आहे उन फुरलुट जा पंध रुगो अव्हांखे ॿुधाए, गस अव्हांखे ॿुधाए, नक्शा अव्हांखे ॿुधाए, इहा रुगो इजाज़त ॾियोसि। ऐं पोइ असांखे इहा ख़ातिरी बि करायो त गद्दार बि न करार ॾींदव ऐं मुल्क जे दुश्मन बि करार न ॾींदव। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहा त आख़िरी टिपरी ऐं सांझीअ जे विच ते जेको टाइम आहे जी, उहो टाइम जनाब इमरान ख़ान साहब लाइ अची वियो आहे ऐं हींअर हुन वटि कुझु बि न बचियो आहे। अॼु जंहिं नमूने सां शहबाज़ गिल ॻाल्हायो या जनाब फ़र्ख़ हबीब ॻाल्हायो
फ़ारूक हबीब त क्लियर ॻाल्हि कई त मुख़ालिफ़नि वटि तोशा ख़ान खां सवाइ ॿियो केस कोन्हे। मां इन ॻाल्हि ॿुधण खां पोइ हीअं सम्झो आहे त शायदि हुन चयो आहे केस ॿाहिरि कढण वारनि खे जी त बाबा रुॻो इन केस ते कमु न हलंदो, ॿ टे ॿिया केस बि खणो, छो त फ़ारूक हबीब ॿिया टियां जी हिकिड़ी। मां इन नमूने सम्झंदो आहियां किसनि खे। नसीर साहिबु हाणे माण्हुनि जी मर्ज़ी आहे जीअं सम्झनि। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे, पंहिंजी माना तव्हां चओ था त हुन पाण रस्तो ॾेखारियो आहे इहो। हा Interesting. पाण ई बिल्कुलु आख़िरी टाइम आहे न, टिपरी ऐं सांझीअ जे इहो विच एंगल वारो। डॉक्टर साहब पीटीआई वारनि में न सोचियो हूंदो, इवन फ़ारूक हबीब बि न सोचियो हूंदो त हुनजे बयान खे अहिड़े तरीक़े बि वठी सघिजे थो, या इन जो ईअं बि तर्जुमो करे सघो था जीअं डॉक्टर यूब शेख साहब कनि पिया। न सर, उन्हनि कयो ई न करे आहे त असां अहिड़ो तजियो, हुननि जो ख़्यालो कोई अहिड़ो तजियो न सम्झंदो। जी असां त सम्झूं था न, असां जूअ जा पिता जॾहिं वाह ख़्वाह कयूं, असां बिना बेहोशी जे अखियुनि जा ऑपरेशन कंदा आहियूं साईं, त अंधा सॼा कंदा आहियूं था। जी डॉक्टर साहब। हा अलाह आउं इमरान सम्झ- ख़ान खे तव्हां खां हिफ़ाज़त में रखे। अला बाक़ी मां सम्झां थो त इमरान ख़ान हुजे, आसिफ़ अली ज़रदारी साहिबु हुजे, मुराद अली शाह हुजे, या पाकिस्तान जो को बि माण्हू हुजे वेंदे, मरहूम जेम्स सैद हुजे, अवा गफ़ार ख़ान हुजे, उन्हनि सभिनी तां इहे गद्दारी जा न रुॻो लक़ब हटायो, तारीख़ खे सिधो कयो, माफ़ी वठो जेम्स सैद खां, माफ़ी वठो गफ़ार ख़ान खां, माफ़ी वठो समद अचकज़ई खां, ऐं माफ़ी वठो उन्हनि सवे पंजाबियुनि खां जिन पंहिंजो पाण खे फायूं ॾिनियूं, पंहिंजो पाण खे जीअरे साड़ियो, ऐं मुल्क जी जमहूरियत खे बचाइण जे लाइ, मुल्क खे बचाइण जे लाइ हुननि तमामु वॾो किरदारु अदा कयो। जेको अॼु जो सुवालु आहे अयाज़ सादिक साहब वारा, ॾाढा भला माण्हू आहिनि, साद रफ़ीक वारा, इहे छा आहे त जेल कटिया आहे न, बेसबबु जेल कटींदो जेको उनखे चिड़ घणी ईंदी आहे। बिल्कुलु ही सभु बेसबबु जेल कटिया आया आहिनि, हिननि ते बीठी का बि ॻाल्हि कान्हे। साद रफ़ीक अयाज़ सादिक वारा अहिड़ा भला माण्हू आहिनि पंहिंजे सॼे मिज़ाज में, जो हाणे उहो चिड़ी चिड़ी था चवनि पिया हिनखे थोरो गद्दारी जो हिकिड़ो 2 चमचा चखायोसि ज़ाइको, हिनखे 2-3 महीना चखायोसि ख़बर पएसि। आउं थो चवां उन ॾींहुं लाहौर में मुंहिंजो दोस्त हिकिड़ो सहाफ़ी आहे, उन ॿुधायो त इमरान ख़ान साहबु चयो पिए हाज़िरी ते जॾहिं आयो त इमरान ख़ान साहबु ॿिए माण्हू खे चयो पिए त हाज़िरी ते हेतिरो टाइम लॻंदो आहे, माण्हू खे ईअं इंतज़ारु करिणो पवंदो आहे छा? चई साईं इंतज़ारु बि करिणो पवंदो आहे, जज जी ॻाल्हि ॿुधणी बि पवंदी आहे, विच में बि न ॻाल्हाइणो पवंदो आहे, जी ऐं कॾहिं कॾहिं जज अदालत जी तोहीन में मोकिले बि छॾींदो आहे। सो उन खां पोइ चयूं त हीअ त किसो, त पोइ असल ॻाल्हि इहा त हुकूमत खे हमेशह खपे त अपोज़िशन जी सहूलियत जो सोचे। जॾहिं बि का बि हुकूमत हुजे न, जी उनखे सोचणु अपोज़िशन जे लाइ खपे त जीअं हुन जे वक़्त में कंहिं सां बि ज़्यादती न थिए। जी डॉक्टर साहब। इमरान ख़ान टोटल जो टोटल टारगेट ई अपोज़िशन खे कयो, बजाए इन जे जो मुल्क सुधारण लाइ अपोज़िशन जी मदद वठे हा, अपोज़िशन खे ॿिए किनारे ते बीहारे सज़ाऊं ॾेई उन्हनि जूं मावरूं भेनरूं लीडर सभिनी जो सभिनी खे। हाणे जीअं हुनजी मिसिस जे लाइ ॻाल्हि आई आहे, जी या इहा आउं दिली तौरु तव्हांखे ॿुधायां, आउं इन जे बि हक़ में न आहियां त नवाज़ लीग या पीपल्स पार्टी या PDM या अॼु जी हुकूमत इहे कम करे। बुशरा बीबी खे तव्हां छॾियो त बुशरा बीबी पंहिंजे घर में वेठी हुजे, ऐं उन जी इज़त ऐं उन जे जेको बि मर्तबो आहे उहो इमरान ख़ान जे हवाले सां, असांखे इमरान ख़ान जी घरवारी जे हवाले सां बि उन जी इज़त करणी पवंदी, जो इमरान ख़ान पॉलिटिकल लीडर आहे। बाक़ी हाणे बाक़ी डॉक्टर साहब जीअं मरियम राणा नवाज़ सनाउल्लाह सभ खां वेंदे ॿिया जेके पॉलिटिशियंस आहिनि उन्हनि जूं जेकॾहिं ऑडियो टेप्स ईंदियूं आहिनि या लीक थींदियूं आहिनि त पोइ PTI वारा उन ते कहिड़े क़िस्म जो जशन कंदा आहिनि या प्रेस कॉन्फ्रेंसिस में कहिड़ियूं ॿोलियूं इस्तेमालु कंदा आहिनि, उहा बि यकीनन अव्हांखे ख़बर हूंदी। हाणे बुशरा बीबी वारो मामिलो आहे। राणा सनाउल्लाह खे इजाज़त ॾेई सघां थो जी पंहिंजी बादशाही में
त उहो जीअं ॻाल्हाए थो न, गोगी ऐं गोगा हाणे अचण वारा आहिनि ॿिया बि। जी इहो हिकिड़ो शख़्स फ़ारूक हबीब ऐं शहबाज़ गिल सां पुॼंदो। हाणे त चवनि था जीअं उहो मके में काफ़रनि जे लाइ रोड अलॻि ठहियल आहे न, नॉन मुस्लिम्स लाइ, ईअं फ़ारूक हबीब ऐं शहबाज़ गिल वारनि लाहौर मां रस्तो ई ठोकर न्याज़ बेग वारो वरितो आहे त मां एॾो हलो होॾो हलंदो त मसइलो थींदो। ठीकु आहे डॉक्टर आउं साहब। सम्झां थो गद्दारी वारे मामले खे ख़तमु कयो। जी इहो इमरान ख़ान लाइ बि न लॻायो, इमरान ख़ान जी पार्टी खे बि न लॻायो, ऐं जिन ते माज़ी में लॻायो अथव उन्हनि खां माफ़ियूं वठी, हाणे भुटे लाइ माफ़ी वठो था न, जी क़त्ल करे था माफ़ी वठो, बसि तव्हां टोटल भार पंहिंजे मथां इहो लाथो, इहो न कयो। तव्हां हिकु सर्टिफिकेट ई मोहरूं ई सनदूं घणे में घणियूं इहा गद्दारियूं रिवायत तव्हां चओ पिया ख़तमु थियणु खपे। ठीकु आहे डॉक्टर साहब, ठीकु आहे। ख़तमु। प्रोग्राम में वधीक बि ॻाल्हि ॿोल कयूं था, वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन कमर्शियल ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन। हाणे असां ॻाल्हि कयूं था त सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण साहिबु अॼुकल्ह ख़्वाब त नथो ॾिसे पर अॻकथियूं ज़रूरु कंदो आहे। पीपल्स पार्टी सिंध जो सीनियर अॻवान आहे ऐं सूबाई सलाहकार बि आहे। इमरान ख़ान जे हवाले सां ई मंज़ूर वसाण साहिब जो चवणु आहे त ईंदड़ आम चूंडुनि खां पोइ इमरान ख़ान लॻे ईअं थो त पंहिंजी घरवारी सां गॾु परॾे शिफ्ट थी वेंदो, मतिलबु हू जलावतनी इख़्तियार करे वठंदो। उन सां गॾोगॾु हुननि इहो चवणु आहे त अॼुकल्ह जेके ॾींहं आहिनि उहे अहम ऐं ख़तरनाक ॾींहं आहिनि। ख़ासि तौर ते इमरान ख़ान जे लाइ ख़तरनाक इन करे आहिनि जो ज़िमनी चूंडूं जेके थियनि थियूं पंजाब में ऐं मुल्क जे ॿियनि हिसनि में, उन्हनि में इमरान ख़ान जी पार्टी PTI उन जे उम्मीदवारनि खे बदतरीन शिकस्त मिलंदी ऐं नून लीग जेका आहे उहा अक्सर इस सां कामयाबी माणींदी। आम चूंडुनि में अहम शख़्सियतूं जेके इमरान ख़ान जूं साथारी आहिनि उहे इमरान ख़ान खे छॾे वेंदियूं, ॿियूं पार्टीज़ जॉइन कंदियूं ऐं कुझु गिरफ़्तारियूं जेके आहिनि उहे बि थींदियूं। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। नसीर मेमन साहिबु, अवां न अचां पियो सर, अवां जी ज़िक्र कयो पहिरियां त कुझु ऑडियो टेप्स जेके आहिनि उहे इमरान ख़ान जे हवाले सां डायरेक्टली उहे बि अचण वारियूं आहिनि। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहिब जो चवणो त इमरान ख़ान इज़ गॉन टू फार, उनजे ख़िलाफ़ु वाक़ई घेरो तंग पियो थिए। ऐं डॉक्टर अयूब शेख साहिब जो वरी इहो चवणु त इमरान ख़ान जे लाइ सांझी सोमहणीअ जो वक़्तु थी वियो आहे, मतिलबु उहे बि चवनि पिया त हाणे फाइनल टाइम आहे। छा पियो लॻे अव्हांखे मंज़ूर वसाण साहिब जो इहो तजियो या हिनखे अॻकथी चऊं त इमरान ख़ान वाक़ई मुल्क छॾे हलियो वेंदो जेकॾहिं घेरो तंग थियो, पंहिंजी पॉलिटिक्स खे अहिड़ी रीति ख़ुदा हाफ़िज़ चवंदो? ॾिसो, मुमकिनात में त हाणे हर शइ आहे। जी कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हिकिड़ी सम स्टेज ते अहिड़ियूं डील थींदियूं आहिनि। छो त हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त ख़ान साहिब जी सपोर्ट में बि एस्टेब्लिशमेंट जो हिकु हिसो मौजूदु आहे। मुंहिंजो अंदाज़ो आहे, मूं वटि का इंफॉर्मेशन त न आहे, पर जंहिं तरह सां हू कन्फ्रंट करे थो, जंहिं तरह सां हू एग्रेसिवली एड्रेस थो करे, ॻाल्हाए थो, नाला थो खणे, त ऐं संदसि साथी खणनि था जेके जी। 3 4 लेवल जा, उहे बि खणनि था अहिड़ा नाला ऐं ॻाल्हाइनि था, त उहो त लॻे थो त ही को पंहिंजे बल ते त कोन था कनि। एॾो को गैर मामूली पॉपुलर लीडर इहे अञा पुठो त न थियो आहे। ठीकु आहे, फॉलोइंग आहे, कुझु हिमायत मौजूदु आहे, त इन जे बावजूदि जेको एॾी तव्हां अनयूअल करेज ॾिसो पिया, इहा पॉलिटिकल करेज न आहे, जी इहा सपोर्ट बेस्ड करेज आहे। इहे किथां हुनखे हिकिड़े पुठियां बैकड्रॉप में कुझु न कुझु आहे जेको हुनखे इहो सभु कुझु एतिरो कॉन्फिडेंस आहे जो चए थो। न त एस्टेब्लिशमेंट खे वेझो नवाज़ शरीफ़ खां वधीक भला केरु रहियो, पोइ हुनखे ॾिसो छा छा न थियो, हुन सां मुल्क छॾणो पियो। ख़ान साहिब एस्टेब्लिशमेंट खे बराबरि वेझो आहे, ॿिया बि वेझा हूंदा आहिनि जी हुकूमत में अचनि था, हिक हद ताईं हुननि जा हिकिड़ा रिश्ता नाता हूंदा आहिनि, ईअं न ईंदा आहिनि। पर नवाज़ शरीफ़ खां वधीक वेझड़ाइप त कंहिंजे नसीब में, कंहिंजे भाॻ में न आई हूंदी न। जी पर उनजे बावजूदि जेको सलूक तव्हां ॾिठो, जेको वर्ताव नवाज़ शरीफ़ सां थियो, अल्टीमेटली हुनखे बि त मुल्क छॾणो पियो न। माज़ीअ में ॿिया बि अॻुवान ईअं मुल्क छॾण ते मजबूर थिया हुया। जी इहा कॾहिं बैकग्राउंड में अंडरस्टैंडिंग सां थींदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजो पॉलिटिकल लीडरशिप जेका नासाज़गार वाह ॾिसंदे घुलंदे ॾिसी जी वक़्ती तौर ते उन मंज़रनामे तां हटणु चाहींदा आहिनि। ज़ाती तौरु ख़ान साहिब जो जेको मिज़ाज आहे, जेको स्वभाव आहे, उन में उहो हिकिड़ो टकराव पसंदि माण्हू आहे जेको एॾो सवलाई सां शायदि ईअं मुल्क छॾे निकिरे, इहो बि मूंखे ॾुखियो थो लॻे। अनलेस त हुनखे पैकआउट कयो वञे हितां कंहिं अरेंजमेंट हेठि, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि तय आहे, हिकिड़ी ॻाल्हि साफ़ आहे, लोकल गवर्नमेंट वारी ॻाल्हि त मां बिल्कुलु सम्झां थो त हींअर लोकल गवर्नमेंट में नवाज़ लीग, जेतोणीकि नवाज़ लीग जी पॉपुलरिटी खे डेंट वॾो पियो आहे, जेका हीअ महांगाई इहा सभु शइ थी आहे, जी इहो माण्हुनि खे सम्झाइण एतिरो सवलो न आहे त इहो सभु कुझु
पुठियनि 3-4 सालनि जे फ़ैसिलनि जो समर आहे। जी माण्हुनि जी ऑप्टिक्स इहा हूंदी आहे त फ़ैसिलो केरु थो करे। सो इहो हिकिड़ो चैलेंज हुन लाइ ज़रूरु आहे, पर हुनजे बावजूदि छो त लोकल गवर्नमेंट इलेक्शन्स पॉलिटिकल एजेंडा ऐं पॉलिटिकल परफॉर्मेंस खां वधीक सफ़ा मक़ामी सतह जे अरेंजमेंट ते थींदी आहे। जी उन में ग्रास रूट लेवल ते नवाज़ शरीफ़ ऐं मुस्लिम लीग नवाज़ लीग जो हिकिड़ो वॾो काडर मौजूदु आहे ऐं हुनजो वॾो नेटवर्क मौजूदु आहे, सिंपैथी बि अथनि। ऐं जीअं त हुकूमत में आहिनि तंहिंजे करे हुननि खे वॾो एडवांटेज आहे, हुकूमत में हुजनि तमामु वॾो एडवांटेज हूंदो आहे लोकल गवर्नमेंट्स। सो मूंखे लॻे थो त येस इमरान ख़ान साहिब जेका 2018 में पंजाब मां जेका मैनेज मेजॉरिटी वरिती हुई, थिन मेजॉरिटी पर मैनेज, जी उहा हिन भेरे त लोकल गवर्नमेंट में कोन मिली सघंदी। ऐं ॿियो जेको हुन टकराव जो रस्तो इख़्तियार कयो आहे, त जवाब में अञा त रुॻो हिकिड़ी अधु टेप पई निकिरे, ख़बर न आहे स्टोर रूम में अलाए छा हुजे, घणो कुझु ॿाहिरि अचे। अलाए टुॿणीअ में कड़ियूं विछूं कड़ा बलाऊं कड़ियूं रखियल आहिनि, छा ॿाहिरि ईंदो ईंदड़ ॾींहंनि में उहो बि ॾिसणो पवंदो। त बैकफुट ते त रहंदो ख़ान साहिबु। हुनजी एग्रेशन जो तव्हां हींअर ई ॾिसो आहे सियासी हुन पुठियनि कुझु ॾींहंनि मां हुनजो लहजो थोरो रिकन्सिलेटिव थी वियो आहे। इस्लामाबाद में जेका तकरीर कई जी त में वरी आर्मीअ ॾांहुं ॾाढा पॉज़िटिव हिकिड़ा लफ़्ज़ ऐं जुमिला बि ॻाल्हाईं। कंहिं बिल्कुलु हुनखे इहो बि सम्झायो हूंदो त मिया एतिरो अञा तूं मुड़ुसु माण्हू न थियो, एॾे वॾे जहिड़े में न पियो जो सुभाणे रोड ते हलण जहिड़ो ई न रही, कैंपेन हलाइण जहिड़ो न रही। जी त डेंट ज़रूरु पवंदो, मुल्क छॾे वेंदो या न इहो मां नथो चई सघां, पर हिन अप्रोच सां ख़ान साहिब जे लाइ पॉलिटिकल फ्यूचर ॾाढो चैलेंजिंग थी वेंदो, ॾाढो ॾुखियो थींदो। ठीकु आहे। रफ़ीक चांडियो साहिबु, अव्हांजो छा कमेंट आहे मंज़ूर वसाण साहिब जेका अॻकथी कई आहे त इमरान ख़ान मुल्क छॾे हलियो वेंदो, ज़िमनी चूंडुनि में इमरान ख़ान खे बदतरीन शिकस्त मिलंदी, ऐं ख़ासि करे इमरान ख़ान जा कुझु वेझा साथी अॻूणा वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर अयूब शेख साहिब जो बि हिन ते दिलचस्प तजियो साम्हूं ईंदो त कुझु अहम शख़्सियतूं गिरफ़्तार बि थींदियूं ऐं कुझु वरी PTI खे छॾे ॿियनि पार्टीज़ में हलिया वेंदा। महताब पीर साईं पगारो वॾो जॾहिं हयात हुयो जी उहो अहिड़े क़िस्म में प्रिडिक्शन्स कंदो हुयो, ऐं उन खां पोइ मंज़ूर वसाण साहिबु असांजी सिंधी सियासत में इहे ख़्वाब ॾिसंदो आहे ऐं ख़्वाबनि जूं ताबीरूं, पर मूं अक्सर ख़्वाब मंज़ूर साहिब ॾिठा आहिनि त उहे जेकॾहिं एक्यूरेट न हूंदा आहिनि त बि काफ़ी उन्हनि में वज़न हूंदो आहे। जी इहो चई सघिजे थो पियो त हुन जेको पॉलिटिकल विज़डम आहे उन मां उहो कढंदो आहे, ऐं हीअ त बिल्कुलु एनालिसिस आहे जेका उहो करे थो पियो, ऐं इहा सम्झ में ईंदड़ एनालिसिस आहे त जेका मंज़ूर साहिबु एनालिसिस करे रहियो आहे उहा ख़ान साहिब जो जेको कैरेक्टर आहे, ख़ान साहिब जो जेको प्रोफाइल आहे, ख़ान साहिब जा जेके माज़ी जो कमु आहे, इन सॼे खे जेकॾहिं कोई बि वाइस पॉलिटिशियन अॻियां रखे थो जी उहो अहिड़े क़िस्म जी प्रिडिक्शन करे सघे थो। ख़ान साहिब जा मामला पाकिस्तान में मां सम्झां थो त हिन वक़्तु अहिड़े क़िस्म जा थी चुका आहिनि जो हुन लाइ भॼणु को मतिलबु आहे त वॾी का चॉइस न हूंदी, ऐं हिते बि मामला ठीकु न हूंदा। मसइलो इहो आहे त ख़ान साहिब सां जेके हुनजा फैमिली जो बैगेज आहे, उहो बैगेज एॾो वॾो आहे जो ख़ान साहिब जेतिरो एंटी करप्शन नैरेटिव करे चुको आहे, उहो ओतिरो ई अञा मूंखे इंफॉर्मेशन कान्हे, पर मूंखे इहा पक आहे त जेके हिन वक़्तु इंफॉर्मेशन ॿाहिरि निकिती आहे मिस फराह गोगी जे नाले सां, ऐं जेका ख़ान साहिब जी मिसिस आहिनि जी उन्हनि जे हवाले सां, अञा तमामु घणी ॿी इंफॉर्मेशन अचणी आहे, अञा तमामु घणो ॿिया मामला थियणा आहिनि। जंहिं ऑडियो जो ज़िक्र आहे, जेका ऑडियो आज़म ख़ान साहिब सां ॻाल्हि ॿोल थियल आहे, उहे ऑडियोज़ जेके आहिनि से उहे मौजूदु आहिनि, ऐं उहे बिल्कुलु हिकिड़ा माइंड ब्लोइंग क़िस्म जा आहिनि। सो इहे जेकॾहिं अचनि था टाइम टू टाइम त ख़ान साहिब लाइ तमामु ॾुखियो मामिलो थींदो। उहो जेको नैरेटिव आहे, जेको सच पंहिंजो खणी थो अचे त करप्शन फ्री हुजे सोसाइटी ऐं कुझु बि न हुजे, ट्रांसपेरेंसी हुजे, अमेरिका आयो मुंहिंजे ख़िलाफ़ु, मां हिते मुल्क खे बचाइण आयुसि, इहो सॼो करणु हिकु तमामु ॾुखियो थींदो। इन करे मां सम्झां मंज़ूर साहिब जी जेका प्रिडिक्शन आहे उहा घटि में घटि एसि ताईं त मां सम्झां थो त बिल्कुलु मूंखे सही थी लॻे त ख़ान साहिब लाइ ईंदड़ वक़्त में ॾाढा ॾुखिया मामलात हूंदा। ऐं इलेक्शन वरी मां चवंदुसि, मां अॻिणो बि इहा ॻाल्हि कई जी त जेकॾहिं ईंदड़ इलेक्शन 2023 में जेकॾहिं थियनि था, छो त असीं दुनिया जूं जेके ॿियूं हालतूं आहिनि उहे बि नज़र रखणियूं। दुनिया जा हालात जेके आहिनि उहे एॾे त हिकिड़ी सिचुएशन में हलिया विया आहिनि जो दुनिया में हायर इन्फ्लेशन जे करे पूरी दुनिया में इकोनॉमिक रिसेशन जो ख़तरो पैदा थी वियो आहे, ऐं ख़तरे जे करे जेके मुल्क आहिनि को 50-100 मुल्क आहिनि, 50 ऐं 100 जे विच ते मुल्क आहिनि जेके, ख़ैर 50 ऐं 100 जे विच ते तमामु वॾो तइदादु आहे, पर जेको मूंखे फिगर जेका यादि थी अचे पई, जेके 2023 में इलेक्शन्स में वञणा आहिनि, ऐं इहे जेके मुल्क इलेक्शन में वेंदा उन्हनि जे लाइ तमामु घणो आहे
इहा ॻाल्हि यादि रखो त जेको हंगरी वोटर आहे उहो ॾाढो अनफॉरगिविंग थींदो आहे। जेकॾहिं इहा सिचुएशन कंटिन्यू रहे थी पाकिस्तान में त पोइ मुस्लिम लीग लाइ बि ॾाढी ॾुखी सूरत हाल आहे ऐं मां सम्झां थो त जेका PTI आहे उन लाइ ॾुखी सूरत हाल, छो त इन्हनि ॿिन्ही जो जेको तजुर्बो आहे उहो ॿिन्ही जो माण्हुनि वटि ॾाढो ख़राबु ऐं ॾाढो तलख़ तजुर्बो आहे। माण्हुनि खे इन सां का बि दिलचस्पी कान्हे का त जंग किथे लॻी रही हुई, उन करे तव्हां पेट्रोल जेको आहे महांगो थी वियो, उन करे माण्हुनि खे इहो तव्हां वटि हुकूमत जूं भाॻूं हुयूं, तव्हां हुकूमत में वेठा हुयो ऐं असांजो दाणो पाणी ख़तमु थी रहियो हो, उन करे ज़िम्मेवार तव्हां आहियो। थी सघे थो त पीपुल्स पार्टी जेकॾहिं वाइसली प्ले करे सियासत में त थी सघे थो पीपुल्स पार्टी उन मां पंहिंजो टेन्योर कढी वञे सियासी तौर ते, पर इहो अञा ताईं अॻियां ॾिसण जी ॻाल्हि आहे त कीअं थिए थो। बलदियाती इलेक्शन्स मुकमिल तौर ते कीअं थियूं अथनि पंजाब में, उहो वरी इंडिकेटर हूंदो ऐं इन क़िस्म जी शयूं अॻियां हली हिकिड़ी पिक्चर अॻियां कढी सघनि था। जी ठीकु आहे रफ़ीक चांडू साहब। नसीर मेमन साहब जी ॻाल्हि कई त स्टोर रूम में अञा कुझु नांग, कुझु विछूं, कुझु वाॻूं मौजूदु आहिनि। ईंदड़ कुझु ॾींहंनि में अञा कुझु अहम रिकॉर्ड जेको आहे उहो साम्हूं अची सघे थो पॉलिटिशियन्स जे ख़िलाफ़ु, ऐं उनखां पोइ वरी सिचुएशन ॾिसणी पवंदी। डॉक्टर शेख साहब, कुझु ॾींहं पहिरियां प्रोग्राम दौरान अव्हां बि अॻकथी कई हुई मंज़ूर वसाण जी आहे ऐं अव्हां जो चवणो त PTI जा 4 खां 6 अहम जेके माण्हू आहिनि वज़ीर रही चुका आहिनि उहे गिरफ़्तार लाज़मी थींदा। अॼु मंज़ूर वसाण साहब इहा ई ॻाल्हि करे पियो त कुझु शख़्सियतूं गिरफ़्तार थींदियूं ऐं कुझु शख़्सियतूं वरी ॿियनि पार्टीज़ खे जॉइन कंदियूं। छा कमेंट कंदो अव्हां सर? नसीर, हाणे मंज़ूर वसाण साहब त वॾो माण्हू आहे ऐं लोकल बॉडीज़ जो हाणे जेके चूंडूं थियूं आहिनि ऐं कोटड़ी जो जेको रिज़ल्ट आहे उनजी अॻकथी बि अवल हू पाण ई करे पए सघियो त कंहिंजो केतिरो नुक़सानु थींदो, पीपल्स पार्टी जो छा थींदो, पीर पघारो छा कंदो, फलाणो छा कंदो। छो हिकु त इहो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हवाले सां हिकु बि ॻाल्हि नथो करे के अॻकथियूं उहे बि करे ॾेखारे त पाकिस्तान पीपल्स पार्टी 3 सूबनि में वापसि कीअं वेंदी, ऐं उहा अॻकथी बि करे ॾेखारी त पाण सिंध जो वरी को वॾो उहिदेदार थियणु वेंदो या न वेंदो, ऐं उहा ॻाल्हि क़बूल कंदो या न कंदो, ऐं लोकल बॉडीज़ जो हाणे वारो जेको रिज़ल्ट आहे उहो उनजे लाइ का रुकावट त साबित न थींदो, या सलाहकार खां पोइ वरी वज़ीर बि थींदो या न थींदो, अहिड़ी ॻाल्हियूं बि करे ॾे न। असां त सिंध जा माण्हू आहियूं, असां माण्हू लोक, पोइ असांखे हाणे नवाज़ लीग जी आहे, इमरान ख़ान जी आहे, पंजाब जे चूंडुनि सां असांजो रस्तो बि घटि आहे, वास्तो बि घटि आहे, ख़बर बि घटि आहे, ऐं तजिजे तौरु जेको कुझु जनाब मंज़ूर वसाण साहब चए थो लॻे ईअं ई थींदो। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे माज़ी जे समूरनि वहकरनि खे ॾिसी हुन जनाब इमरान ख़ान जा ईंदड़ वहकरा ॿुधाया आहिनि माज़ी में पीपल्स पार्टी सां ईअं थींदो रहियो आहे, ऐं उन जा त सिंध जा गवर्नर बि सिंध जे वज़ीर आला जे ख़िलाफ़ु अपीलुनि में वेंदा आहिनि, पिटीशनूं दाख़िल कंदा आहिनि, ऐं सिंध जा गवर्नर पीपल्स पार्टी जा जेके हूंदा हुआ उहे सिंध जे वॾे वज़ीर ते गद्दारी जो इल्ज़ाम हणंदा त हीउ आहे ई पाकिस्तान जो दुश्मन। मां साईं अब्दुल्ला शाह साहब जे लाइ थो ॻाल्हायां, जंहिंजो मां मुलाज़िम रहियो हुउसि, ऐं उनजे ख़िलाफ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कमाल असफर जेको हो सिंध हाई कोर्ट में वियो, ऐं पीपल्स पार्टी जा अधु माण्हू कमाल असफर सां गॾु हूंदा, अधु माण्हू अब्दुल्ला शाह साहब मरहूम सां गॾु हूंदा। ख़ैर उहे पुराणी त उहे वहकरा जॾहिं माज़ी जा ॾिठा आहिनि न मंज़ूर वसाण साहब, त हाणे सम्झे थो त पार्टियूं त सभु साॻियूं आहिनि, इहे सभु इस्टेब्लिशमेंट जूं पार्टियूं आहिनि, नाला ॿिया आहिनि, ज़ुबानूं ॿियूं आहिनि, ॿोलियूं ॿियूं आहिनि, कम साॻिया आहिनि सभिनी जा, इन करे सभिनी जी क़िस्मत में साॻी लिखियलु आहे, ऐं सभिनी सां जेके गद्दारी वफ़ादारियूं आहिनि उन्हनि जो हिसाब बि साॻियो आहे। केरु कॾहिं कुर्सी ते वेहंदो, केरु कॾहिं कुर्सी त लाथो वेंदो, इहो सॼो मंज़ूर वसाण साहब खां भला वधीक कंहिंखे ख़बर आहे। हुन त सभु ॾुख बि ॾिठा आहिनि, सुख बि ॾिठा आहिनि, ऐं हुन लाह चाड़ा बि ॾिठा आहिनि। हुन पॉलिटिक्स रुॻो पीर ॻोठ जी कोन ॾिठी आहे, पर कराची जी बि ॾिठी आहे, हुन सॼे पाकिस्तान जी बि ॾिठी आहे। हू मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे वेझो बि रहियो, पर आसिफ अली ज़रदारी साहब थोरो टाइम हुनखे वेझो रखियो, पर वरी हुनजे वेझो अचण जा कुझु ॾींहं शायदि अची बि वञनि, मां अॻकथी नथो करे सघां, पर मां सम्झां थो त मंज़ूर वसाण साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जे माज़ीअ खे साम्हूं रखी इमरान ख़ान जो आईंदो असांखे ॿुधायो आहे। इहो पाकिस्तान में हर पार्टी सां ईअं ई थींदो आहे। जी
ठीक है डॉक्टर अयूब शेख साहब, हमारे चवण त पाकिस्तान में हर पार्टी या पॉलिटिशियन सां इक़्तिदार वञण खां पोइ ईअं ई थींदो आहे। थैंक यू सो मच डॉक्टर अयूब शेख साहब। नसीर मेमन साहब अवां जी वॾी महिरबानी ऐं डॉक्टर रफ़ीक चांडो साहब अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, आइनी जेको मामिलो आहे आर्टिकल 6 इमरान ख़ान ते लागू थिए थो या न, इन मामले ते असां कोशिशि कई त सीनियर कानूनदान बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब असांखे जॉइन कनि, उन्हनि डन बि कयो पर पोइ शायदि किथे बिज़ी थी विया। इहो पासो जेको आहे उहो रहिजी वियो प्रोग्राम में। बाक़ी पैनलिस्ट जी राय अवां ॿुधी। नसीर मेमन साहब, अयूब शेख साहब ऐं रफ़ीक चांडो साहब जी मजबूरी राय इहा आहे त स्टोर रूम में अञा घणो कुझु आहे। इमरान ख़ान छाकाणि त घणो अॻिते निकिरी वियो हो बयानबाज़ी ऐं पंहिंजे मुखालिफ़नि ख़िलाफ़ु इंतिकामी कार्रवाइनि में, तंहिंजे करे इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु लॻे ईअं थो त वाक़ई घेरो जेको आहे उहो तंग थी रहियो आहे। अॻूणी जेका ख़ातून अवल आहे इमरान ख़ान जी घरवारी बुशरा बीबी, उन जी ऑडियो टेप जे हवाले सां बि पैनलिस्ट जी राय इहा आहे त अञा बि स्टोर रूम मां कुझु वधीक ऑडियो टेप्स जेके आहिनि उहे ईंदड़ कुझु ॾींहंनि में साम्हूं ईंदियूं। मंज़ूर वसाण साहब जेका अॼु अॻकथी कई, इन ते बि पैनलिस्ट जी राय शामिलु कई। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।